नमस्कार, जय झूलेलाल। मां सुमन छिलानी, मिस इंडिया इंटरकॉन्टिनेंटल 2018। अॼु जे सिंधी ॿोली तस्लीमी ॾींहं जे इन ख़ासि प्रोग्राम में तव्हां सभिनि जो दिलि सां स्वागत थी कयां। अॼु जे ॾींहं जी वॾी महिमा आहे आदरणीय सरस्वती देवी जी सालनि खां अहिड़नि अहम ॾींहंनि ते प्रोग्रामनि जो आयोजन कंदा आहिनि। अॼु असांजे समाज में सिंधी ॿोलीअ जी जेका दर्दनाक हालत आहे, अॼु जीअं असांजी नई पीढ़ी सिंधी ॿोली खां परे वञी रही आहे, त उनखे ध्यान में रखी करे अॼु जो प्रोग्राम तव्हांजे विच में पेश कंदासीं। अचो त अॼु जे असांजे हिन प्रोग्राम में शान सां असां स्वागत कयूं असांजे गायक कलाकार सुरेश कोटवानी जन जो, ऐं इहो इसम पेश कंदी सिंधु सहजवाणी। त अचो ताड़ियुनि सां असां हिन प्रोग्राम जी शुरूआत कयूं। हाल उन मजबूर बोलिय खां वनी कोई पूछे, हाल उन मजबूर बोलिय खां वनी कोई पूछे, पंहिंजे ही ॿारनि हथां जीअड़े जा दफनाए वने। हाल उन मजबूर बोलिय खां वनी कोई पूछे। तारी बोलीअ जे चकर में माउ खे घर मां कढियो, धारी बोलीअ जे चकर में माउ खे घर मां कढियो, ॿाहिरां बाॾाए थी, ॿाहिरां बाॾाए थी घर में अचण जे वास्ते। हाल उन मजबूर बोलिय खां वनी कोई पूछे। लफ्ज़ हिक खां हिक मिठो मिठड़ी अबाणी बोलीअ जो, लफ्ज़ हिक खां हिक मिठो मिठड़ी अबाणी बोलीअ जो, सोई खुशकिस्मत अजे को, सोई खुशकिस्मत अजे को, लफ्ज़ मिठड़ा तो चखे। हाल उन मजबूर बोलिय खां वनी कोई पूछे। दर्द सीने में सवे ऐं लुढ़क अखियुनि में हज़ार, दर्द सीने में सवे ऐं लुढ़क अखियुनि में हज़ार, दूर पंहिंजो पाण खां, दूर पंहिंजो पाण खां बचड़न खे
थेंद के अड से हाल उन मजबूर बोली अखां बनी को ये पूछे खून सालथ पथ आदामन ममता घायल थी वही खून सालथ पथ आदामन ममता घायल थी वही जान बाकी अगर जान बाकी अगर सा कुछ सपूतन जे करे सपूतन जे करे सपूतन जे